ठकराडू रिपोर्ट सजाद हुसैन मंगी ठकराठी शहर में भाण जा ट्रालर अचन था पर हारिन ऐं मिस्किन के मिलण बजाय हितां जे वापारिन पाण में मिली भगत करे डिप्टी कमिश्नर सखर ऐं SDM पन्नू आकिल जा हुकुम हवा में उड़ाए छॾिया। अवाम जा ॿई हथ मथे ते ख़बर मूजिब ठकराठी शहर में वापारी पंहिंजो हथरादो रेट मुक़रर करे छॾियो जॾहिं त गौस बख्श महर साफ़ इन अॻियां अंदाईंदे छो त ठकराठू जा वापारी भाण जी आड़ में व्याजखोरनि खां वधीक ज़ुल्म करे रहिया आहिनि। SDM पन्नू आकिल फौरी तौर कार्रवाई करे हारिन सां ज़ुल्म बंदि कयो वञे। जी साईं, छा मसलो? मसलो इहो आहे त मां जो नालो गौस बख्श आहे, मां अरबाब खान महर जो 500-600 एकड़ ज़मीन आहे, 1000 एकड़ तक़रीबन उनजी ज़मीन आहे, उन जो मां मैनेजर आहियां। मां अॼु भाण वठणु आयुमि ठकराठे शहर में, जंहिं वापारी वटि वियुमि त 5400-5500 रेट भाण जो ॾियनि पिया, ब्लैक ते विकिरो कनि था पिया। ऐं खानपुर महर ऐं पन्नू आकिल जो इशफाक शेख आहे, उन जो भाण ट्रालनि जा ट्राला अचनि था। हाणे बि ठकराठे में ट्रालो लहे थो, ट्रालो उते बीठो आहे, ट्रालनि जा ट्राला भाण जा अचनि था जेके ब्लैक ते विकिरो करे 5500-5400 में ॾियनि था। असिस्टेंट कमिश्नर खे एक्शन खणणु खपे ऐं उहो अचे असांजो हिते माना असांखे भाण वठी ॾिए, असांखे ब्लैक मार्केट खां बचायो वञे। हारनि सां नाइंसाफ़ी आहे, वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। ऐं असां इहो ई एहतिजाज कयूं था त माना इन सां महिरबानी करे कमिश्नर अची साहिबु ॾिसो ब्लैक ते विकिरो हले थो। वापारियुनि जा नाला छा? ठकराठे जा सॼा वापारी आहिनि साईं, कंहिं हिकिड़े जो नालो छा खणा, सॼा वापारी ठकराठे जा आहिनि, टोटल रखी वेठा आहिनि, सरेआम रखी वेठा आहिनि। तव्हां ॾिसो हलो, मां अॼु आयो आहियां पैसा खीसे में विझी खणी आयो, मूंखे 5400-5500 रुपए में 54-5500 खां घटि न ॾींदासीं। मां पैसा खणी आयुमि, मां चयो बाबा 20 ॿोलियूं त मूंखे हाल फिलहाल ॾियो।